दीवार चीन सां मुशाबियत रखंदड़ सिंध जे हिकु क़दीम तारीख़ी माॻ बाबति दस्तावेज़ी रिपोर्ट पेश कजे थी। अहिड़ियूं मालूमाती वीडियोस, शाइरी ऐं सांग ॿुधण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल अदबी रंग ॾिसणु न विसारींदा। सिंध जे अज़ीम तहज़ीब जो शाहकार रनीकोट जो क़िलो अॼु बि पंहिंजे क़दीम आसारनि में माज़ीअ जा अनेक इसरार सांढे ज़िले ॼामशोरे जी हद में मौजूदु आहे। इंडस हाईवे ते सन शहर जे बिल्कुलु साम्हूं ओलह तरफ़ निकिरंदड़ हिकु लिंक रोड सां सफ़र कंदे 30 खनि किलोमीटरनि जे मुफ़ासिले खां पोइ हिन क़िले ते पहुची सघिजे थो। 10 डिसंबर 2023 सुबुह जो 6 बजे जॾहिं सॼी धरती कोहीड़े सां ढकियल हुई, उन वक़्तु असां पकाचांग मां सिंध जे अज़ीम तारीख़ी माॻ रनीकोट जो क़िलो घुमण लाइ निकिता हुआसीं। हिन सफ़र में साईं सदाम हुसैन, मोहम्मद अशरफ, ख़ालिद हुसैन ऐं मोहम्मद यासीन सियाल बि मूंसां गॾु हुया। 3 कलाकनि जे सफ़र बाद असां रनीकोट जे वेझो पहुतासीं। जेतोणीकि अहिड़े तारीख़ी ऐं तफ़रीही माॻ ॾांहुं वेंदड़ रस्ते जी हालति का घणी बहितर न हुई, पर कुझु जायुनि तां रोड जी मरमत थी रही हुई, जंहिंखे ॾिसी हिकु उमेद पैदा थी त मुस्तक़बिल में इहो रोड मुसाफ़िरनि ऐं सयाहनि खे अचण वञण लाइ आसानी फ़राहम करे सघे थो। रनीकोट जो क़िलो न सिर्फ़ सिंध बल्कि दुनिया जे क़दीम ऐं तमामु वॾनि क़िलनि में शुमारु थींदो आहे, जेको खीरथर जाबलू सिलसिले जे लकीअ वारनि जबलनि ते तामीर थियलु आहे। पंहिंजी बनावट जे लिहाज़ खां हीउ हिकु जंगी ऐं दिफ़ाई मक़सद लाइ जोड़ायल लॻे थो, पर तारीख़ जी सितम ज़रीफ़ी आहे जो अञा ताईं असांजा मुहक़िक़ उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ न थी सघिया आहिनि त हीउ क़िलो तारीख़ जे कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो ऐं कंहिं तामीर करायो हो। तंहिं करे मुख़्तलिफ़ तारीख़दाननि हिन जो तालुक़ु तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि सां ज़ाहिर कयो आहे। के हिन खे अरबनि जे दौर जो सॾनि था, के टालपुरनि जे दौर जो, के ईराननि, यूनानियुनि, सथ्यनि ऐं पार्थियनि जो, त के वरी क़बल मसीह खां बि अॻु जो ॿुधाइनि था। हिन क़िले जे असुल नाले बाबति बि मुफ़क्किरनि में इख़्तिलाफ़ आहिनि। के चवनि था त क़िले अंदरि वहंदड़ नई जो नालो रनी आहे, जंहिं करे खेसि रनीकोट सॾिजे थो। के वरी चवनि था त सिंधीअ में औरत खे रन बि सॾिबो आहे, तंहिं करे थी सघे थो त हीउ क़िलो कंहिं औरत राणीअ सां मनसूब हुजे, जंहिं करे उनखे रनीकोट चइजे थो। के वरी चवनि था त हिन इलाइक़े में रनी नाले का क़ौम रहंदी हूंदी, मतिलबु त खोड़ सारा हवाला ॾिना वञनि था। उनखां सवाइ नाले जे लिहाज़ खां बि के खेसि रनीकोट सॾनि था, त कनि जो ख़्यालु आहे त नीरोन कोट असल में हिन क़िले जो नालो आहे ऐं के वरी संसु पुराणो नालो अलीआबाद ॿुधाइनि था। हीउ क़िलो खीरथर जाबलू सिलसिले जे 3 जबलनि जे चोटियुनि खे मिलाए ठाहियो वियो आहे, जिन में लुंडी जबल, कारो जबल ऐं पोड़ी जबल शामिल आहिनि। रनीकोट जो क़िलो हक़ीक़त में जबलनि जे ऊचनि चोटियुनि ते तामीर कयल हिकु अहिड़ी दीवार आहे जंहिंमां को बि माण्हू या जानवर अंदरि नथो अची सघे। हिन जे अंदरि तक़रीबन 32 किलोमीटरनि जी एराज़ी समायल आहे। उन जे अंदरि वरी 3 मज़बूत क़िला आहिनि, जिन में मीरीकोट, शेरगढ़ ऐं मोहनकोट शामिल आहिनि। सन वटां निकिरंदड़ लिंक रोड जीअं ई क़िले वटि पहुचे थो त साम्हूं अंदरि दाख़िल थियण लाइ हिकु वॾो दरवाज़ो आहे, जंहिंखे सन गेट सॾिजे थो। उन जे ॿिन्ही पासे वॾा बुर्ज आहिनि। उतां ॿिन्ही तरफ़नि खां कोट ते चढ़ण लाइ वर वकड़ ते ॾाकणियूं आहिनि, जिन ते चढ़ी सॼे कोट ते हली घुमी सघिजे थो। मेन दरवाज़े खां अंदरि रस्तो वर वकड़ खाईंदो अंदरि वारनि 3 नंढनि कोटनि ताईं पहुचे थो। क़िले जे अंदरि जबलनि जूं नंढियूं वॾियूं कतारूं, वहंदड़ नई ऐं हेठां ई मथां ई वारनि मैदाननि खे ॾिसी जॾहिं मथे चओ तरफ़ बुलंद पहाड़नि खे ॾिसिजे थो त ॾाढो अजीब ऐं हैरत अंगेज़ मंज़र नज़र अचे थो। पहाड़नि जे हेठि मथे वर वकड़ खाईंदड़ रस्ते तां हलंदे आख़िर क़िले जे अंदरि सभ खां पहिरीं मीरी कोट ताईं पहुची सघिजे थो।
मीरीकोट जो ॿाहिरियों मंज़र ऐं मेन दरवाज़ो सिंध जे ॿियनि क़िलनि जहिड़ोक कोटडिजी, उमरकोट, नवकोट ऐं ॿियनि क़िलनि वांगुरु ई आहे। मेन दरवाज़े ते 50 रुपया फ़ी माण्हू जी टिकट हुई, जेका अदा करण बाद मेन गेट क्रॉस करण जी इजाज़त मिले थी। सॼे गेट ते ॿियनि क़िलनि वांगुरु लोही सुंबा लॻल आहिनि, जेकी जंगियुनि दौरान हाथियुनि जे हमलनि खां बचाव तौरु लॻाया वेंदा हुआ। अंदरि दाख़िल थींदे ई हिकु तरफ़ तमामु ऊन्हो खूह नज़र अचे थो, जितां क़िले वासी पाणी हासिलु कंदा हूंदा। अॻिते वरी कुझु रिहाइशी जॻहियूं आहिनि। मेन गेट खां अंदरि हिकु ॿियो कोट बि आहे, जंहिंजे मुखी दरवाज़े जे ॿिन्ही तरफ़नि खां ॾाकणियूं मथे वञनि थियूं, जन ते चढ़ी सॼे कोट जो सैर बि करे सघिजे थो ऐं ॿाहिरि जो नज़ारो बि करे सघिजे थो। उन कोट में ॿाहिरि तीर हणण लाइ सन्हा सुराख बि ठहियल आहिनि। मीराकोट जे साम्हूं ई आलीशान रेस्टोरेंट आहे, जंहिं वटि जॾहिं असां पहुतासीं त कुझु माण्हू अॻई कुर्सियुनि ते वेठा हुआ, जेकी बि क़िलो घुमण आया हुआ। जन असांखे पाण वटि वेहण ऐं कचहरी करण जो चयो। ॾाढा ज़िंदा दिलि माण्हू हुया। उन्हनि सां वेही कुझु गीत ऐं लतीफ़ा असां बि ॿुधाया त कुझु वरी हुननि बि ॿुधाया। गुलाब जो गुल तूं चोटीअ मंझ हणी मूंखे मां नाहियां सपनो मूंखे नेणनि में कीअं लिकाईंदी। काब जहिड़ियूं अखियूं उलारे मञम सघो था हज़ार मारे, मञम सघो था हज़ार मारे, मगर निहारे अंदरत ठारे खटी सघो था सवाब केॾा, खटी सघो था सवाब केॾा। ख्वाब जहिड़ा हसीन कोमल के ख्वाब थूहर लॻी रहिया आहिनि, गरम पहाड़नि ते पेर चिचिरल हलण खां कासिर लॻी रहिया आहिनि, मगर वफ़ा जो भरम रखण लाइ थकल मुसाफ़िर अञा रिढ़नि पिया। मगर वफ़ा जो भरम रखण लाइ थकल मुसाफ़िर अञा रिढ़नि पिया। न कल लधई का त कीअं जीअनि था, जे चाहतुनि जी चिखिया चढ़नि था। कुल्हनि ते यादुनि संदा जनाज़ा कफ़न उमीदुनि ते हसरतुनि जा। कुल्हनि ते यादुनि संदा जनाज़ा कफ़न उमीदुनि ते हसरतुनि जा। चपनि ते सदियनि जी प्यास सांढल कमल कुमाणा ख्वाहिशनि जा। कंडा थी सपना चुभन अखियुनि में अञा न आहे, अञा न आहे, वरियूं बहारूं वरी अञा न आहे, अञा न आहे। हुस्न मूले मज़हरे अल्लाह हुआ, हुस्न मुंदी जान मुंहिंजो साह हुआ, हुस्न ते मूंखे वॾो वेसाह हुआ, जंहिं कयो ईमान मुंहिंजे खे पको, हुस्न खे पूजे वठो, पूजे वठो। हाय कखाई झुपी तुंहिंजो छा थींदो, हाय कखाई झुपी तुंहिंजो छा थींदो, दरिया जा थो अॼु तोॾे रुख मोड़े को, जीवन सारो वारीअ जा घर जोड़े को, आख़िर केसीं पाछे पोयां डोड़े। न सिर्फ़ भरपूर कचहरी थी, पर हुननि असांखे फ्रूट ऐं बोतलूं वग़ैरह पेश करे ॾाढो पंहिंजाइप जो अहसासु ॾियारियो। अहिड़ियूं यादगार महफ़िलूं हक़ीक़त में टूअर जो असुलु हुस्न आहिनि, छो त ज़िंदगी में हक़ीक़ी सुकून बेलौस मोहबत में ई आहे। उन्हनि जी कचहरी में वक़्त जो अहसास ई न थियो ऐं शाम जे पल पंहिंजा रंग आसमान ते हारण शुरू कया। असांखे क़िले अंदरि अञा बि 2 क़िला शाहगढ़ ऐं मोहन कोट घुमणा हुया ऐं क़िले अंदरि ई मशहूरु परियुनि जे तड़ खे बि ॾिसणो हुयो, पर सिज ओलह ॾांहुं लहंदे पहाड़नि में गुम थियण जी कोशिशि करे रहियो हो, जेको असां लाइ हिकु इशारो हो त वापसी जी तयारी करियूं। बसि पोइ कुझु हसरतूं साण करे बाक़ी ॿिए भेरे घुमण जी उमेदु रखी उतां वापसि थियासीं। बुलंद तरीन पहाड़नि जे मथां तामीर कयल क़िले जी बीहक ऐं ख़ूबसूरती खे ॾिसी जेतिरी हैरानगी ऐं ख़ुशी थी रही हुई,
ओतिरो ई ॾुख थी रहियो हो त कीअं सिंध जी तहज़ीब जा अहिड़ा आलीशान आसार निधणकाई जे वर चढ़ी विया आहिनि। दीवारे चीन सां मुशाबियत रखंदड़ तामीर जी हिकु शाहकार किले खे घुमण लाइ ईंदड़ सयाहनि लाइ को ख़ातिर ख़्वाह इंतिज़ाम ई न आहे। मां यकीन सां चवां थो त हीउ किलो जेकॾहिं कंहिं ॿिए मुल्क में हुजे हा त बहितरीनु टूरिस्ट प्लेस हुजे हा। उन लाइ मुंहिंजी सभिनी सान्याह वंतनि खे गुज़ारिश आहे त हू वक़्तु कढी अहिड़ो तारीख़ी माॻ ज़रूरु घुमणु अचनि ऐं सिंध जे हिन सक़ाफ़ती विरसे खे तबाही खां बचाइण लाइ पंहिंजो किरदारु बि अदा कनि जीअं अहिड़ा माॻ वक़्त जे धूड़ में धुंधला न थी वञनि। ऐं जेकॾहिं अव्हांखे असांजी हीअ महिनत पसंदि अचे थी त हिन चैनल खे ज़रूरु लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। अव्हांजी महिरबानी।